नाज़रीन सांगड़ में ऐलानियल लॉकडाउन में नरमी सबब बाज़ार में माण्हुनि जी पीह लॻल आहे। हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद है एडी कुंभर जी एडी। सिंध हुकूमत जे हिदायतनि ते 3 ॾींहं जेको आहे सो मुसलसल लॉकडाउन में सख़्ती कई वई। 3 ॾींहं खां पोइ अॼु चौथे ॾींहुं जेको आहे सो सूमर जे ॾींहुं सिंध हुकूमत जो जेको ऐलान हो त लॉकडाउन में नरमी कई वई आहे। अॼु खां जेको आहे सो 4 ॾींहं हाणे मुसलसल जेको आहे सो लॉकडाउन में नरमी हूंदी। लॉकडाउन में नरमी हुअण सबबि सांगड़ शहर जूं मुख़्तलिफ़ मार्केटूं जंहिंमें सईद मार्केट, लियाकत मार्केट, मोबाइल मार्केट, कपिड़े जी मार्केट खां सवाइ शाही बाज़ार, एम ए जना रोड, थाणो रोड, शहदादपुर रोड ते जेके मुख्य कारोबारी मर्कज़ आहिनि उहे मुकमल तौर ते अॼु खोलिया विया आहिनि। जॾहिं त मथां ईद बि वेझो अची वई आहे। ईद जी ख़रीदारी जे लाइ शहर जी शाही बाज़ार, सईद मार्केट, उन खां सवाइ कपिड़नि जी जेका मार्केट आहे उन में औरतूं तोड़े मर्द जेको आहिनि सो सवनि जे तइदाद में असांखे शहर में ख़रीदारी कंदे नज़र आया। जॾहिं त समाजी विथी जो जेको हुकूमत तरफ़ां SOPs जारी कया विया उन ते किथे अमल थींदे नज़र आयो त किथे अमल थींदे नज़र न आयो। ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सांगड़ ज़िले में बि आलमी वबा कोरोना वायरस जा गुज़िरियल 2-3 हफ़्तनि खां वठी जेके आहिनि से केस रोज़मर्रा जे बुनियादनि ते साम्हूं अची रहिया आहिनि। उन खां सवाइ सांगड़ शहर में 12 जे लॻभॻि जेके आहिनि से कोरोना वायरस जा केस ज़ाहिर थिया आहिनि। उहे जेके केस ज़ाहिर थिया आहिनि उन्हनि सभिनी पेशेंट जेके मरीज़ आहिनि उन्हनि खे पंहिंजे घरनि में आइसोलेट कयो वियो आहे। मगर इहे इतला पिणु मिलिया आहिनि ज़रियुनि वटां त जेके पेशेंट आइसोलेट घर में कया विया आहिनि उहे आइसोलेशन हुअण बदिरां शहर में घुमंदे सामान जे लाइ बाज़ारनि में घुमंदे पिणु नज़र अची रहिया आहिनि। हुकूमत तरफ़ां उते का बि सिक्योरिटी या उन जे घर खे सील करण वारियूं जेके अफ़वाहूं आहिनि उन्हनि खे हितां जे इलाइक़े वासियुनि रद्द कंदे इहो ॿुधायो आहे त इहे जेके पेशेंट आहिनि उहे शहरनि में असांखे घुमंदे नज़र अची रहिया आहिनि। हुकूमत खे संजीदगी सां हिन तरफ़ ध्यानु ॾेई हिन आलमी वबा खां जेको आहे सो ॿियनि इंसाननि खे बचाइण जे लाइ जेके पेशेंट घरनि में आइसोलेशन आहिनि उन्हनि ते सिक्योरिटी सख़्तु करे उन्हनि खे घरनि ताईं महदूद कयो वञे जीअं शहरनि में जेका पैदा थियल बेचैनी आहे उहा ख़तमु थी सघे। जी।